हिते अवां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। इस्लामकोट जे ॻोठ महनतार जे में ख़ौफ़नाक बाहि थी लॻी आहे। केतिरा ई घर सड़ी रख थी विया। ॼाणायल ॻोठ में टियों दफ़ो बाहि लॻण करे मुतासिरनि जूं दाहूं। ॻोठाणनि मूजिबि बाहि लॻण सबबि घरनि में पियल अनाज समेत सभु कुझु सड़ी ख़तम थी वियो। मुतासिर ॻोठाणा सख़्त गर्मी में खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। सरहदी वारनि खे सहायता जी अपील कई थी वञे। इस्लामकोट जे ॻोठ महनतार में ख़ौफ़नाक बाहि लॻी आहे। केतिरा ई घर सड़ी रख थी विया। ॼाणायल ॻोठ में टियों दफ़ो बाहि लॻण करे मुतासिरनि जूं दाहूं। ॻोठाणनि मूजिबि बाहि लॻण सबबि घरनि में पियल अनाज समेत सभु कुझु सड़ी रख थी वियो आहे। मुतासिर ॻोठाणा सख़्त गर्मी में खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। सरहदी वारनि खे सहायता जी अपील कई पई वञे। इस्लामकोट जे ॻोठ महनतार में ख़ौफ़नाक बाहि लॻी आहे। केतिरा ई घर सड़ी रख थी विया आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं इस्लामकोट मां, जिथे ॻोठनि में बाहि लॻी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर फ़कीर बशीर। जी फ़कीर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी, बिल्कुल इहो अफ़सोस आहे। इस्लामकोट तालुके जो ॻोठ आहे मोहतार, जंहिंमें कल्ह खां हेसि ताईं जेको टियों दफ़ो ख़ौफ़नाक बाहि लॻी आहे, जंहिंमें 40 घर जेके आहिनि उनखां मथे सड़ी वञण जा इतलाह आहिनि। तव्हांखे ॿुधायां त इहे ॻोठ आहे, उनमें बाहि लॻण बाद जेको मुतासिरनि औरतूं पारां जेको आहे उहा चीकूं कयूं पियूं वञनि ऐं इंतिज़ामिया आहे इन सॼे मामले जो को तहरुक न आहे वरितो, जॾहिं त घरनि में पियल समूरो सामान समेत जेको आहिनि शयूं सभु सड़ी रख थी वियूं आहिनि। सभई ॻोठाणा जेके आहिनि उहे सख़्तु गर्मी में खुलियल आसमान हेठि अची विया आहिनि ऐं बाहि विछाइण जी मदद जी अपील कनि पिया। तव्हांखे ॿुधायां त हीउ ॻोठ मोहतार आहे जेको इस्लामकोट खां 20 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे, पर ज़िलई इंतिज़ामिया समेत जेको इस्लामकोट टाउन कमेटी फायर ब्रिगेड अमलो जेको आहे उहो एॾी वॾी बाहि लॻल जेको विछाइण में ऐं जो कंट्रोल ज़ाब्तो न आहे आणे सघियो। नतीजे में केतिरा ई घर जेके आहिनि उहे सड़ी रख थी विया आहिनि ऐं लखें रुपयनि जो जेको आहे उहो नुक़सानु थियो आहे। जी ठीकु आहे फ़कीर बशीर, तव्हांजी महिरबानी अपडेट करण लाइ।